गुडू बैराज वटि पाणी में वाध ईंदड़ कलाकनि में वकरा 6 लख क्यूसेक्स ताईं पहुचण जो इम्कान आहे। गुडू बैराज वटि पाणी जी सतह में इज़ाफ़ो जारी आहे। ताज़नि अंगनि अखरनि मूजिबि गुडू बैराज वटि पाणी जो मथां वकिरो 3,69,349 क्यूसेक्स ऐं हेठियां वकिरो 3,54,224 क्यूसेक्स रिकॉर्ड कयो वियो आहे। काल्ह शाम 6 वॻे गुडू बैराज वटि पाणी जो मथां वकिरो 3,58,000 क्यूसेक्स रिकॉर्ड कयो वियो हो, जंहिं हिसाब सां सिर्फ़ु कुझु कलाकनि दौरान लॻभॻि 11,000 क्यूसेक्स पाणी वाध थी आहे। क़ौमी आफ़तनि वारे इदारे नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी ख़बरदार कयो आहे त ईंदड़ कलाकनि में दरिया में 5 खां 6 लख क्यूसेक्स ताईं पाणी पहुचण जो इम्कान आहे, जंहिं सां गुडू बैराज ऐं भरपासे वारे इलाइक़नि में वधीक दॿाउ वधी सघे थो। ज़िला इंतिज़ामिया पारां कचे में रहंदड़ माण्हुनि खे ख़बरदार कंदे चयो वियो आहे त हू फौरी तौर ते महफ़ूज़ ऐं पके हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियनि, छो त पाणी में मुसलसल वाध सां ॿोॾि जो ख़तरे खे रद्द नथो करे सघिजे।